शैतान इब्लीस पंहिंजे प्लानिंग में कामयाब थी विया। अॼु खां वठी पंहिंजे शहरनि जी हदूदनि में दाख़िल भी थी विया। हिनमहिल खां ई इंसाननि जे अंदरनि में ज़ना जा ख़्याल भी विझी छॾिया। ख़ुदा जी इज़त जो कसम ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। 2000 बाक़ी जेको 26 जो साल बि त उहो ख़तरनाक में ख़तरनाक। जीअं 2025 जी रिज़ल्ट मां तव्हांजी आॾो रखी आहे, इंशाअल्लाह जेकॾहिं मां 2026 जी बि रखां, जेकॾहिं पूरो न थिए, मदीने वारे सरकार जी मेड़ तो ॾियांव, मूंखे क़तल ज़रूरु कजो। सुभाणे बेचैनी महसूस थींदी तोखे, मन ॾींहुं अजीब लॻंदो, का ॻाल्हि ॼण सम्झ में न ईंदई। अञा त बीठो न आहे 9 साल। वरी बहरहाल हिन साल में चङनि भलनि जा मौत भी थींदा। हीअ ॻाल्हि रखिजो पाण वटि, सेव रखिजो। सलाम तो पेश किया हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी फ़ौज खे, जेका उहा फ़ौज असां सां हमदर्दी करे थी, असांखे अॻिते वारा राज़ रस्ता भी ॾे थी। बस इहा सभु शैताननि इब्लीसनि जी प्लानिंग आहे। का भी इंसान अहिड़ा शिद्दत सां बाक़ायदे ज़ना जे ख़्यालनि में विया आहिनि जो बाक़ायदे चवनि था त हिनमहिल ई शुरू कयूं। एॾा शैतान इब्लीस इंसाननि जे दिमाग़ में ख़्यालात रखी विया। बहरहाल 11 मिंट 37 सेकंडनि जो लेक्चर आहे। इंशाअल्लाह किन जायुनि ते वेंदो तो सिलेक्ट थी ईंदो, तॾहिं तव्हां ताणी मोतबरनि ताणी मोकिलींदुमि। हिनमहिल टाइम घणो थियो आहे? मदीने में टाइम थियो आहे 8:09 फेब्रुआरी। हाँ, फेब्रुआरी कीअं? फ्राइडे जुमो। हाँ, हिनमहिल खां ई इंसान पंहिंजी प्लानिंग में तैयारियूं था कनि, ज़ना जी तैयारियूं, ज़ना जूं। किन खे फोनियूं भी करे छॾनि त बाबा जगह असांजे हवाले ते ई, पार्टी आहे, प्रोग्राम है। शल हकी ऐं सचो रसूल अल्लाह जो उम्मती हूंदे, शल हकी ऐं सचो मदीने वारे सरकार जो उम्मती हूंदे, इन प्लानिंग ऐं प्रोग्रामनि खे भी पाण खां परे कंदे, अल्लाह जी दरबार में रब ॾे सजदा कंदे त ए मुंहिंजा अल्लाह, मुहम्मद जी उम्मत बेहयाई खां रो।